सुप्रीम कोर्ट तहरीक इंसाफ के H9 ऐं G9 विच में जलसे की जाइ ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत श्रीनगर हाईवे ते रैली की इजाज़त ॾेई छॾी। संगीन इल्ज़ाम न हुजण ते गिरफ्तार PTI कारकुननि की आज़ादी जो हुकुम। गिरफ्तार कयल वकीलन के बिना देर आज़ाद करण जो हुकुम। अदालत घरन ऐं आफिसुनि ते छापा हणण खां रोके छॾियो। सुप्रीम कोर्ट मुल्क में ट्रांसपोर्ट खोलण की हिदायत करे छॾी। तहरीक इंसाफ ऐं हुकूमती कमेटी की ॻाल्हियुनि की हिदायत। अदालत हुक्मनामे में चयो आहे त JUI के जलसे लाइ जेको ग्राउंड फराहम कयो वियो उहो ई PTI खे ॾिनो वञे। चीफ कमिश्नर इस्लामाबाद की ऑफिस में ॻाल्हियूं कयूं। कानून की अमलदारी ले अदालत जेको हुकुम कंदी 100% अमल कयो वेंदो। हुकूमत ऐं PTI की टीम वेही ॻाल्हियूं कंदी कि गैर कानूनी ऐं गैर आइनी मार्च आहे। लांग मार्च के नाले ते फितनू ऐं फसाद मार्च कयो पियो वञे। ही कौम के विराइण चाहिनि था। इमरान खान कौम के गुमराह करण चाहे थो। घरू वजीर राणा सनावला चयो आहे त KP में मार्च में शामिल मानू हथियारबंद आहिनि। PTI कारकुनन पान के पान मुरादो गिरफ्तार करायो। जेकॾहिं PTI में थोड़ो भी शर्म आहे त खेन मार्च रोके छॾण घुर्जे। लांग मार्च जो हिस्सो न बणजण ते हू अवाम जा थोराइता आहिनि। वजीर आजम शहबाज शरीफ चयो आहे त PTI हुकूमत बाल सुरंगू छड़ियों माइशत की बेहतरी ऐं महंगाई ते ज़ाब्तो आणण लाइ ॾींहं रात मेहनत घुर्बल आहे। मुल्क में आइनी तरीके से हुकूमत तब्दील थी आहे। गार गंद की सियासत के खत्म कयो वञे। साबित थी वियो आहे त पाकिस्तान में हाणे जथन की सियासत जो खात्मो अची चुको है। इमरान खान 4 साल बेन ते करप्शन जा कूड़ा इल्ज़ाम मढ़ींदो रहियो। ही उहो ई शख्स आहे जंहिंखे अवाम बेरोज़गार कयो। सूद समावारी वफ़ाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब की प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त जॾहिं CPEC मनसूबो आंदो पियो वियो त ही धरणो हणी वेठल हो। PTI के लांग मार्च में शमूलियत लाइ ईंदड़ कारकुनन के पुलिस मुख्तलिफ हंधन ते रोके वरतो। PTI के लांग मार्च के रोकण लाइ इस्लामाबाद, पंजाब ऐं KP में नंढन वॾन शहरन जा दाख़िली ऐं ॿाहिरि वञण वारा रोड रस्ता सील। रावलपिंडी, अटक, जहलम ऐं चकवाल जो समूरन ज़िलनि सां राब्तो कटिजी वियो। इस्लामाबाद ॾांहुं ईंदड़ रोड रस्ता बि रुकावटूं ऐं रंडकूं बिहारे बंदि कया विया। मोटरवे M2, 3 ऐं 4 ते बि कंटेनर लॻाया विया। GT रोड ऐं दरियाए जेलम ऐं चनाब वारा रस्ता बंद। इंतजामिया बस अड्डा भी बंद करे पब्लिक ट्रांसपोर्ट बंद कराए छड़ी। सिंधु दरिया ते पंजाब ऐं KP के मिलाईंदड़ पुल ते गॾु थींदड़ PTI कारकुनन के छिड़ विछड़ करण लाइ शेलिंग। पुल ते रंडकूं वधीक वधायूं वयूं। फैज़ाबाद पुल ते पुलिस की PTI कारकुनन के छिड़ विछड़ करण लाइ शेलिंग। इस्लामाबाद में D चौक ऐं रेड जोन वारन इलाइकन जो कंट्रोल संभालण लाइ रेंजर्स ऐं FC जा दस्ता पहुतल। कारकुन फैज़ाबाद में छिड़ विछड़ थी रवाना। लाहौर जो बत्ती चौक जंग जो मैदान बणिजी वियो। PTI कारकुनन ऐं पुलिस विच में झड़पूं ऐं चकरियूं। डॉक्टर यास्मीन राशिद की गाड़ी जा शीशा वधी पिया। पुलिस यास्मीन राशिद ऐं अंदलीब अब्बास के गिरफ्तार करण बैदि आज़ाद करे छॾियो। कारकुनन जो पुलिस ते पथराव। ऐवाने अदल ॿाहिरां बि पुलिस ऐं कारकुनन में दंगल। पंजाब ऐं KP के मिलाईंदड़ अटक पुल ते बि शेलिंग। सियालकोट के वजीराबाद रोड ते कारकुनन ते पुलिस पारां ॻोल्हा आणींदड़ गैस जा शेल फायर। केतिराई कारकुन गिरफ्तार। डॉक्टर फिरदौस आशिकवान के डेरे ते छापो। कंटेनर रखी रोड ब्लॉक। जहलम ऐं सरगोदा में भी कारकुनन ऐं पुलिस में चकरियूं। गुजरावाला में गिरफ्तार कारकुनन जो अंग 193 थी वियो। कंटेनर ते सवार इमरान खान जो लांग मार्च काफिलो पंजाब की हदुन में दाखिल। इस्लामाबाद ॾांहुं रवां दवां समूरियूं रंडकूं पार करे इस्लामाबाद पहुंचण जो ऐलान। चयाई ही पाकिस्तान की तारीख की फैसलाती घड़ी आहे। हकीकी आज़ादी वठी रहंदासीं।
डील जो कंहिं सां बि सवाल ई पैदा नथो थिए। समूरियूं रंडकूं टोड़े डिटोक पहुचंदासीं। असेंबलियूं टोड़ण ऐं चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान थियण ताईं इस्लामाबाद में धरणे मां न उथंदो। कराची जी निमाइश चौरंगी ते जमा थींदड़ पीटीआई कारकुननि जूं गिरफ़्तारियूं। निमाइश चौरंगी सां लाॻापियल रोड रंडकूं रखी बंदि कया विया। कैदियुनि जी वैन बि निमाइश चौरंगी पहुचाई वई। पुलिस मूजिब कलम 144 जी भनकड़ी कंदड़नि खिलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। सॼे शहर मां कलम 144 जी भनकड़ी करण ते 170 माण्हू गिरफ़्तार। केस दाख़िल। हैदराबाद, सखर ऐं सागर समेत मुख़्तलिफ़ शहरनि मां केतिराई पीटीआई कारकुन गिरफ़्तार। किथे आहिनि 20 लख माण्हू। सॼे मुल्क मां मुश्किल सां 500 माण्हू बि ॿाहिरि न निकिता आहिनि। लॻे थो हिन भेरे ख़ैबर पख्तूनख्वा जी अवाम बि फितने खान जी काल ते कन न धरियो आहे। सुठी ॻाल्हि आहे, अवाम फितने खान खे न रुॻो सुञाणे वरितो पर संदसि रस्ता रोक बि करे छॾिया आहिनि। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त कारकुन तेज़ उस में रोडनि ते ख्वार थी रहिया आहिनि ऐं मौसू हेलीकॉप्टर में सवार आहे। इहा सुठी ॻाल्हि न आहे। सदर आरिफ अलवी पार्लियामेंट जो गॾियल इजलास सुभाणे 4 वॻे ताईं तलब करे वरितो। सदर पारां पार्लियामेंट जो गॾियल इजलास आइन जे आर्टिकल 54(1) तहत तलब कयो वियो। लाहौर में पीटीआई अगवान ज़ुबैर न्याज़ी के घर ते छापे दौरान वॾे अंग में जदीद हथियार ऐं गोलियूं हथ। पुलिस पारां गिरफ़्तार कयल ज़ुबैर न्याज़ी के वकीलन छॾाए वरितो। डीआईजी ऑपरेशन लाहौर कैप्टन रिटायर्ड सोहेल चौधरी चयो आहे त छापामार कार्रवाइयूं नवां कोट मुल्तान में कई वई। 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। जवाबदारनि वटां 96 SMG राइफल्स, 26 मैगज़ीन, 232 बोर जूं 6 गन्स ऐं 13 राइफल्स हथ कयूं वियूं आहिनि।